दोस्तों, एक नेक मर्द पांजी शादी खां पोइ पांजी नई नवेली ज़ाल खे पांजे घर वठी वञी रहियो हुयो। सफ़र जे दौरान हिक दरिया खे हुननि खे पार करणो हुयो। हुन हिकिड़ी ॿेड़ीअ जो बंदोबस्त कयो ऐं ज़ाल सां गॾु दरिया उबूर करण लॻो। ॿेड़ी दरिया जे विच में पहुची वई त ओचितो तूफ़ान अची वियो। दरिया जूं वॾियूं वॾियूं छोलियूं ॿेड़ीअ खे लोॾण लॻियूं ऐं लॻी रहियो हुयो त ॿेड़ी बस इझो ई ॿुॾी थी सघे। अहिड़ी सूरत हाल में ज़ाल जो ख़ौफ़ वधण लॻो। हुन जे चेहरे ते परेशानीअ जा आसार वाज़िह तौर ते नज़र अची रहिया हुआ। ज़ाल पंहिंजी ख़ामोशी टोड़े गुस्से मां चयो त तव्हांखे नज़र न पियो अचे, तूफ़ान ॿेड़ीअ खे ॿोड़ण लॻो आहे। असांजो मौत वेझो अची चुको आहे ऐं तव्हां आहियो त आराम सां वेठा आहियो, ॼण कुझु थियो ई न हुजे। अहिड़ी हालत में मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे ॾिसंदे पंहिंजे म्याण मां तलवार कढी ऐं आराम सां ज़ाल जे ॻिचीअ जे क़रीब आणे रखी छॾी। हुन जी हरकत ते ज़ाल हैरान थी वई, पर पोइ बि हुन खे तलवार खां को भउ न थियो। ज़ाल खिलंदे पुछो, ही तव्हां कहिड़ी मज़ाक करे रहिया आहियो? छा तव्हां मूंखे ख़ौफ़ज़दा करण था चाहियो? मुड़ुस मुस्कुराईंदे जवाब ॾिनो, छा तूं हिन तलवार खां डिॼी पई? छा तोखे डपु पियो लॻे त हीअ तलवार तुंहिंजो गलो कटे छॾींदी? ज़ाल भरपूर एतमाद सां जवाब ॾींदे चयो त मूंखे तव्हां ते ऐं तव्हांजी मुहबत ते मुकमिल एतमाद आहे। मूंखे पक आहे त तव्हां मूंसां बे इंतहा मुहबत कंदा आहियो ऐं हीअ तलवार जेका तव्हांजे हथ में आहे तंहिं करे मूंखे को नुक़सान नथी पहुचाए सघे। इहो ॿुधी मुड़ुस वराणियो त जीअं तोखे मुंहिंजी मुहबत ते भरोसो आहे, बिल्कुलु अहिड़ीअ तरह सां ई मूंखे अल्लाह पाक जी मुहबत ऐं रहमत ते यकीन आहे। हिन तूफ़ान ऐं ॿेड़ीअ जो फ़ैसिलो बि अल्लाह पाक जे हथ में ई आहे। जेकॾहिं हू चाहे त ही तूफ़ान रोके थो सघे ऐं जेकॾहिं चाहे त ॿेड़ीअ खे ॿोड़े असांखे बचाए थो सघे। दोस्तो, हीअ कहाणी असांखे सबक पई ॾे त अल्लाह जी मुहबत, कुदरत ऐं फ़ैसिलनि ते मुकमिल एतमाद करणु घुर्जे। असांखे पंहिंजे ईमान खे रुगो विरासत में मिलण वारी सुञाणप ताईं महदूद नाहे रखणो, पर असांखे पंहिंजे दिलि सां यकीन करणु घुर्जे त जेको बि असां सां थिए पियो इहो अल्लाह जी हिकमत ऐं इरादे सां पियो थिए। अल्लाह जी मर्ज़ीअ ते राज़ी रहणु ऐं हर हाल में संदसि तरफ़ रुजू करणु ई असांजी कामयाबीअ जो बहितरीन राज़ आहे। अवां सभिनी लाइ दुआ आहे त अल्लाह पाक अवां जी ऐं असां सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं आफ़तुनि में असांखे सुकून ऐं इत्मीनान वारी ज़िंदगी नसीब फ़रमाए। आमीन। वीडियो पसंदि आई आहे त शेयर ज़रूरु कजो ऐं पेज खे फॉलो बि करे छॾियो। ईंदड़ वीडियो ताईं अवां जो